लगण सबब फोत थी वियो आहे, जॾहिं त 4 कोड़े ताईं उन्हनि खे बेहोशी जी हालत में कढियो वियो आहे। फोती जो लाश ऐं जेके बेहोश आहिनि उन्हनि खे झिरक अस्पताल मुंतकिल करण जी कोशिश कई पई वञे, पर झिरक झिरक जे विच ते जेको रोड आहे उनखे बरसाति जेके वहकरा वही अचण जे करे सोड़ नए वटां जेके कट लॻा हुआ, जंहिंजे नतीजे में जेके रेस्क्यू जेके सरगर्मी उहे मुतासिर थियण लॻियूं आहिनि। ऐं ख़ासि तौर ते ॿुधाईंदो हलां त जेके कोयले जूं खाणूं वॾे तइदाद में जमपीर जे आसपास कोस्तानी इलाइक़े में जाबलू इलाइक़े में मौजूदु आहिनि, पर उन्हनि इलाइक़नि में जेके कोयले जूं खाणियूं आहिनि उन्हनि खे उते जेके मज़दूर आहिनि अंदरि कमु कनि था, उन्हनि खे के बि सहूलियतूं लाइफ जैक्ट्स न थियनि, जंहिं करे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अहिड़े क़िस्म जा हादसा रूनमा थियनि था ऐं उहे माण्हू या त फोत थी वञनि था या बेहोशी जी हालत में उन्हनि खे कढियो वञे थो। भरपासे में इस्पताल न हुजण जे करे उन्हनि जूं ज़िंदगियूं जेके आहिनि ख़तरे में अची वञनि थियूं। ही पोड़ियत बि रमज़ान शेख जेको चुल साइड आहे झिरक वारे साइड जो रहवासी ॿुधायो वञे थो, उहो फोत थी वियो आहे। 4 पोड़ियत जेके आहिनि बेहोशी जी हालत में कढिया विया इस्पताल पहुचाइण जी कोशिश कई वञे, पर इलाइक़े में रेस्क्यू एम्बुलेंस वग़ैरह सहूलियतूं न हुजण जे करे उनखे ख़तरो लाक थी सघे थो। जी वॾी महिरबानी महबूब ब्रोही, तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन मां अपडेट कयोसीं ठठो मां, जिते कोयले जी खाण में गैस भरजण सबबि हिकु ॼणो फौत थी वियो आहे, जिते 4 पोरिय जेके आहिनि उहे बेहोश थी विया आहिनि, उन्हनि खे ॿाहिरि कढियो वियो आहे। हिन वक़्तु उन्हनि खे इस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे। नाज़रीन अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कंदासीं नशर फिरोज़ मां, जिते